अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। सभी बाबा से बुलंद इश्क़ मोहब्बत से झूमी झूमी सोने मदीने वाले से गद्दी दुरूद शरीफ पढ़ायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। दुरूद पाक पढ़ने में सुस्ती न कंदा कयो। ये दुरूद ओहो आहे जो महबूब के ॾींहुं वेठा हुआ पाण ही ॿई आङिरियूं पाण में ॿई हथ मिलाए असहाबनि खे फरमाए त सहाबी जेको दुनिया में मुंहिंजे मथां कसरत सां घणो ॾींहं राति मुंहिंजे मथां जेको सलात पढ़ंदो जेतिरो मुंहिंजे मथां घणी सलात पढ़ंदो क़यामत जे ॾींहुं ईअं मूंसां गॾु हूंदो। चयो सुभान अल्लाह। केतिरो फ़ाइदो आहे इश्क़ मोहब्बत सां गॾु सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह। जे दुरूद पढ़ी त मूंखे रब जो कसम तुंहिंजो दुश्मन कुझ न बिगाड़ींदो। महबूब जे पाक दुरूद करे रब साईं सब मुश्किल तुझे तारींदो। जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पढ़ी दुरूद पाक के तू मन अंदर महका दुनिया ते हिकड़ी घड़ी वेही वक्त न विझा पिरी तू प्रचारो ही पंहिंजे रब खे। के आशिक महबूब जे दुरूद जे मुताबिक़ कुछ मिसरा लिखिया आहिनि। चए थो सलात सलाम जेको पढ़ंदो आ सो ॾाढो रब खे वणंदो आ। चओ सुभान अल्लाह। है सलात सलाम जेको पढ़ंदो आ सो ॾाढो रब खे वणंदो आ। पढ़ंदो आ सो ॾाढो रब खे वणंदो आ। है रखे महबूब जी मोहब्बत दिल में ज़िक्र हबीब जी
अची महफिल में है रखी महबूब जी मोहब्बत दिल में ज़िक्र हबीब जी अची महफिल में तलब रखी तारीफ़ जी जो सुनदो आ सो ॾाढो रब खे वणंदो आ हा हा सुनदो आ सो ॾाढो रब खे वणंदो आ। हम्द सना खां बाद में प्यारी जमात सगुरी अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब खां पहिरीं त लख मुबारकूं हुजनि जंहिं यारहीं शरीफ़ जी महफ़िल सजाई आहे। जतोई फ़कीर ख़ुसूस नसन जो प्यारो भाउ फ़कीर कुर्बान अली जतोई पिया जेके बि ॻोठ वारा मोहल्ले वारा जिन गॾिजी सजी महिनतूं कोशिशूं कावशूं करे ही महबूब जे मीलाद जी ऐं सुहिणे दिलबर दस्तगीर जी यारहीं जी महफ़िल सजाई आहे। दुआ है त करीम रब्बनि जी हिन कोशिशुनि कावशुनि खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं हिन जी जान में माल में इज़त में बच्चन में रिस्क में रोज़ीअ में उम्र में ईमान में बरकतूं ऐं रहमतूं नाज़िल फरमाए। के आशिक चवा त महबूब जी महफ़िलुनि खे महबूब ई सजाईंदा आहिनि। ही उहे बाना ख़ुदा जा ही महफ़िलूं सजाईंदा आहिनि जंहिंजे मथां करम नवाज़ी पाण कंदा आहिनि। हे कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। महबूब जी महफ़िल खे महबूब सजाईंदा आहिनि। उहे ई महफ़िलूं सजाईंदा आहिनि जंहिंजो सीनो महबूब जी मोहब्बत सां सींगारियलु हूंदो आहे। चओ सुभान अल्लाह। जंहिंजो सीनो महबूब जी मोहब्बत सां सींगारियलु हूंदो आहे, जंहिंजे सीने में महबूब जे मोहब्बत जी चिणग दुखियल हूंदी आहे, उहे हुज़ूर जा ग़ुलाम हुज़ूर जे मीलाद जूं सुहिणे दादिले दस्तगीर जी यारीअ जूं महफ़िलूं सजाईंदा आहिनि। महबूब जी महफ़िल खे महबूब सजाईंदा आहिनि। वरी चए थो त मुंहिंजा सुहिणा हिननि महफ़िल में ईंदा उहे आहिनि जिन खे पाण दिलबर घुराईंदा आहिनि। महफ़िलूं मल्हाइण वारा तो वॾा ख़ुशि नसीब आहिनि। उन्हनि जे मथां त करीम रब जी वॾी करम नवाज़ी आहे। पर वरी जेके महफ़िल में ईंदा आहिनि उन्हनि जा भाग निराला आहिनि। जंहिंखे पाण घुराईंदा आहिनि उहे हिननि महफ़िल में ईंदा आहिनि त ख़ुशि नसीब आहिनि। हे मोहल्ले वारा जेको अल्हम्दुलिल्लाह हर साल या रह पिरनि वटि या कर पिरीअ जी पछाड़ पिरीअ जी यादि में महबूब जी मोहब्बत में हर साल अल्हम्दुलिल्लाह ही महफ़िल सजाईंदा आहिनि। लखे मुबारकूं हुजनि। ऐं ही महफ़िलूं को आम महफ़िलूं न आहिनि। जंहिं जॻह ते करीम रब जो पाक क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, जंहिं जॻह ते रब करीम जो ज़िक्र थींदो आहे, उनजे महबूब जी सना थींदी आहे, औलिया अल्लाह जो ज़िक्र थींदो आहे। ये आम महफ़िलूं न आहिनि, वॾियूं रहमतुनि वारियूं बरकतुनि वारियूं महफ़िलूं आहिनि। अल्लाह ताला इन महफ़िल जे लाइ ख़ासि मलाइका मुक़ररु फरमाइनि। अल्लाह ताला मलाइकनि खे इरशाद फरमाईंदो आहे त मलाइको अर्श अज़ीम खे छॾियो वञो फर्श ते वञी ॾिसो त मुंहिंजा बाना छा पिया कनि। पोइ उहे मलाइका सगोरा जेॾी महिल ज़मीन ते ईंदा आहिनि त घुमंदा फिरंदा ॾिसंदा आहिनि। पोइ जंहिं जॻह ते अहिड़ियूं महफ़िलूं ॾिसंदा आहिनि त मलाइका हिक ॿिए खे चवंदा आहिनि त मलाइको जे कम जे लाइ अल्लाह ताला असांखे मोकिलियो आहे उहा उनजे ज़िक्र वारी महफ़िल त अॼु जतोइन जे ॻोठ में थी रही आहे। चओ सुभान अल्लाह। पोइ मलाइका सगोरा पंहिंजे नूरानी परनि सां रहमत वारे परनि सां उन महफ़िल खे घेरे वेहंदा आहिनि। पोइ जेसि ताईं उहा महफ़िल हलंदी आहे मलाइका सगोरा वेठा हूंदा आहिनि। पोइ जंहिं महिल महफ़िल ख़तमु थींदी आहे, जेॾी उहे मलाइका सगोरा अर्श अज़ीम ते वेंदा आहिनि, अल्लाह ताला आलिमुल ग़ैब हुजण जे बावजूदि पुछंदो आहे मलाइको जो हाल मुंहिंजा बाना छा पिया कनि। मलाइका अर्ज़ कंदा त मुंहिंजा पालणहार रब इहे तुंहिंजा बाना तुझे महबूब जे मीलाद में तुझे सोने दादिले दिलबर दस्तगीर जी यारी में आया हुआ। तुझो कुरान पढ़ूं पे तुझो कुरान ॿुधूं पे तुझे महबूब जो ज़िक्र कयूं पे सलात पढ़ूं पे तुझे महबूब जी आमद जा नारा पे लॻाइनि औलिया अल्लाह जो ज़िक्र पे कयनि। अल्लाह ताला फरमाईंदो मलाइको ॿियो हाल इहे बाना जेके महफ़िल में आया छा इन्हनि मूंखे ॾिठो आहे। मलाइका अर्ज़ कंदा त मौला हिन तोखे ॾिठो त न आहे, पर जे ॾिसनि हा त अञा वधीक शौक़ ऐं ज़ौक़ सां तुंहिंजो ज़िक्र कंदा। अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो मलाइको ॾियो हाल इहे बाना जेके इन महफ़िल में आया
ये छा पिया घुरनि, इनकी तलब केड़ी ही। मलाइका अर्ज़ कंदा ए मुंहिंजा पालणहार रब, ये तुंहिंजा बाना जेके इन महफ़िल में आया, महफ़िल मल्हाइनि पिया, महफ़िल में तुंहिंजो ज़िक्र कनि पिया, इन्हनि जी तलब हुई जन्नत, जन्नत पिया घुरनि। अल्लाह ताला फरमाए थो त मलाइको छा इन्हनि जन्नत ॾिठी आहे? मलाइका अर्ज़ कंदा मौला इन्हनि जन्नत तुंहिंजी ॾिठी त कान्हे, पर जेकॾहिं ॾिसनि हा त अञा वधीक ज़ौक़ रखनि। रब फरमाईंदो त मलाइको ये जेके बाना महफ़िल में वेठा ये डिॼनि छा खां पिया, ये ख़ौफ़ छा जो पिया रखनि? मलाइका अर्ज़ कंदा त ए मुंहिंजा पालणहार रब, ये जेके बाना महफ़िल में वेठा हुआ तुंहिंजे ज़िक्र जी महफ़िल में, ये तुंहिंजी जहन्नम जी बाह, ये तुंहिंजी दोज़ख जी बाह खां डिॼनि पिया। अल्लाह ताला फरमाईंदो ए मलाइको गवाह रहिजो, शाहिद रहिजो त ये जेके बाना मुंहिंजे क़ुरान ॿुधण जी ख़ातिर, मुंहिंजे ज़िक्र जी ख़ातिर मुंहिंजे महफ़िल में आया, मुंहिंजे महबूब जे मीलाद में आया, मुंहिंजे सोने दिलबर दादले दस्तगीर जी यारीअ में आया। ए मलाइको शाहिद रहिजो त मां इन्हनि सभिनी बाननि खे बख़्शे छॾियो। मलाइका अर्ज़ कंदा मौला ये जेके अंदरि महफ़िल में वेठा उन्हनि खे त तो बख़्शे छॾियो, पर हिकिड़ो माण्हू ॿाहिरि बीठो हो, ॿिए में कमु होसि, उन कम जे लाइ आयो त ॿाहिरि निकिरे त कमु चवांसि, उन जे लाइ छा हुकुम आहे? अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो त ए मलाइका सॻोरा, ये जेके बाना महफ़िल में मुझे ज़िक्र ॿुधण जी ख़ातिर, ज़िक्र करण जी ख़ातिर आया, ये एतिरा त भलारा आहिनि जो इन्हनि जे सदके मां उन ॿारहें शख़्स खे बि बख़्शे छॾियो। कहिड़ी ख़ुशकिस्मती आहे। अल्हम्दुलिल्लाह जेको माण्हू अल्लाह ताला जे नाम ते ख़ैर कंदो आहे, रब जे नाम ते मीलाद में, यारीअ में, मस्जिद में, मदरसनि में अल्लाह ताला जे नाम ते वञ ॾींदो आहे, अल्लाह ताला उनखे 10 दुनिया में 70 आख़िरत में अता फ़रमाईंदो आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह ताला जो प्यारो पैगम्बर आहे, तूर सीना जबल ते रब करीम सां कलाम कंदो हो, कलीमुल्लाह हो। जेॾीमहिल अल्लाह ताला सां कचहरी करण जे लाइ तूर सीना जबल ते वञे पियो त वाट में हिकु शख़्स मिलियुसि। अर्ज़ कयईं ते अल्लाह जा प्यारा पैगम्बर आहे मूसा कलीमुल्लाह वञी पियो मुंहिंजे करीम रब सां कचहरी करण जे लाइ, वञी मुंहिंजो अर्ज़ु कंदासीं मौला मुझे रोज़ी तमाम तंग आ, मां गरीब मिस्कीन आ, मेहरबानी करे मूंखे रोज़ी को शादी अता फरमा, तंग दस्त हाँ। मूसा कलीमुल्लाह चयो ठीक है, मां वञी चवां थो। मूसा कलीमुल्लाह तूर सीना जबल ते आयो, अर्ज़ु कयईं मुंहिंजा पालणहार रब तुंहिंजो बानो अर्ज़ु पियो करे त मौला मूंखे रोज़ी को शादी अता फरमा, मां तंग दस्त हाँ, परेशान हाल हाँ। अल्लाह ताला इरशाद फरमाए त हे मूसा कलीमुल्लाह इन बानी जी उम्र वॾी आहे पर रोज़ी थोरी आहे, इन जे करे इनखे थोरो थोरो अता पिया कयूं। मूसा कलीमुल्लाह मोटी आयो, बानो बीठो, पुछईं हे अल्लाह जा प्यारा पैगम्बर मुंहिंजो करीम रब छा पियो चए? मूसा कलीमुल्लाह फरमाए अल्लाह ताला चए थो तुंहिंजी उम्र वॾी आहे पर रोज़ी थोरी आहे, इन जे करे तोखे थोरो थोरो अता पिया कयूं। उन बानी चयो हे मूसा कलीमुल्लाह जेॾीमहिल हाणे तूर सीना जबल ते रब करीम सां कलाम करण जे लाइ वञी त अल्लाह ताला खे चइजांसि त मूंखे जेका रोज़ी आहे मूंखे हिकु टाइम अता करे, पोइ भली मां मरी वञां, भली मुंहिंजी उमिरि खुटी पए पर जेका रोज़ी आहे मूंखे जल्दी अता करे। तूर सीना जबल ते मूसा कलीमुल्लाह अर्ज़ु कयो मुंहिंजा पालणहार रब तुंहिंजो बानो चए थो जेका रोज़ी आहे मूंखे ॾेई छॾ, पोइ मां भली मरी वञां। सुबुह थी हुन बाने खे रोज़ी मिली, उन छा कयो जो अधु खाधई अधु वरी अल्लाह ताला जे नाले ते ख़ैरात करे छॾी। सिर त आसरो लाहे सुम्ही पियो त हाणे रोज़ी सभु मिली वई, खाई खपाए छॾियमि, ख़तमु थी वियो, हाणे मौत ईंदो। राति जो सुतो, सुबुह जो उथियो त वरी अल्लाह ताला हुनखे ॿीण ते ॾेई छॾियो। वरी उन ॾींहुं अधु खाधई अधु अल्लाह जे नाम ते ख़ैरात करे छॾी। सिर त आसरो लाहे सुम्ही पियो, सुबुह जो उथियो त वरी अल्लाह ताला हुनखे अञा वधाए ॾेई छॾियो। मूसा कलीमुल्लाह कुझु टाइम खां बाद में उतां लंघिया, ॾिठनि त हीउ माण्हू शाहूकार थी वियो आहे, ख़ैरातूं पियो करे, महबूब जा मीलाद पियो करे, यारियूं पियो करे। वञी तूर सीना जबल ते अर्ज़ु कयईं त मुंहिंजा मौला छा राज़ आहे?
तो चयो हिन बाने जो रोज़ी थोरी आहे, उमिरि वॾी आहे, हिकु चकर रोज़ी ॾींदासीं हिन जो मौत थी वेंदो, पर हीउ त अञा वधे पियो। अल्लाह ताला इरशाद फरमायो त हे मुंहिंजा प्यारा पैगंबर मूसा कलीमुल्लाह, ईअं ई हो हिन बाने जी उमिरि वॾी हुई, रोज़ी थोरी हुई, पर हिन बाने खे मूं जेॾी महिल रोज़ी अता कई, हिन मुंहिंजे नाव ते अधु पाण खाधई, अधु मुंहिंजे नाव ते ख़ैरात कई, वरी सुम्ही पियो ॿिए ॾींहं ते, वरी मूं हिन खे ॾिनो त हिन अधु पाण खाधो, अधु मुंहिंजे नाले ते ख़ैरात कई। ए मूसा कलीमुल्लाह बानो मा रब्बा, जेकर बानो मुंहिंजे नाले ते ख़ैर ॾेई नथो थकिजे त मां अता करण वारो रब आहियां, मां कीअं थकबुसि। सुभान अल्लाह। हे मूसा बानो आहे, मां रब आहियां, हो बानो मुंहिंजे नाले ते ख़ैरात कंदो थो वञे, मां रब करीम हुनखे ॿीणो ॾींदो थो वञां। सो अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि नसीबन उहे फ़क़ीर जेकी जे अल्हम्दुलिल्लाह महबूब जे मिलाद जी महफ़िलूं सजाइनि था। अॻियो महीनो माह रबीउल अव्वल उर्स शरीफ़ महबूब जो मिलाद, सॼो ॾींहुं राति घरनि में, घिटियुनि में, रोडनि ते, रस्तनि ते हुज़ूर जा दीवाना नारा हणंदा पिया अचनि, सरकार जी आमद मरहबा, सरकार जी आमद। वॾा त छा वॾा नंढा मासूम बच्चा बि सरकार जी आमद जा नारा हणंदा पिया अचनि। महीनो पूरो थियो, मुनकरनि सम्झो त हाणे सुन्नी सुम्ही पिया, बसि पूरा थिया मिलाद, पर न वरी फ़क़ीर क़ुर्बान जतोई जहिड़ा दस्तगीर जा दीवाना जो जाॻिया त झरनि में झगनि में रुॻो भेज दस्तगीर, भेज दस्तगीर। ॿई हथ मथे करे चओ भेज, ॿई हथ मथे करे चओ भेज दस्तगीर। असां वॾा ख़ुशि नसीब हूं त करीम रब असांजे मथां वॾो करम कयो त मुस्लमान ॿई वरी हुज़ूर जो ग़ुलाम मदीने वाले साईं जो उम्मती बनाई। ॿियनि खे नबी ॾिनई, पर असांखे नबियनि जो सरदार अम्मा आमना जो लाल मदीने वारो साईं ॾिनई। ॿियनि खे पीर ॾिनई, पर असांखे पीरनि जो पीर सुहिणो दिलबर दस्तगीर सैयद अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारो साईं, गौसे आज़म जा मुरीद, जंहिंजे सीने में गौसे पाक जी मोहब्बत आहे, पक्को अक़ीदो आहे, साईं सां मोहब्बत आहे, उहे यारियूं ॿारियूं मल्हाईंदा ई रहंदा आहिनि। वो जेके यारियूं मल्हाईंदा आहिनि, सुहिणे गौसे पाक जी हर महीने ईद मल्हाईंदा आहिनि, वो परहा पंजूणा हेल दहोणा आईंदे थींदा छो न बीर। पोइ अल्लाह ताला वरी उनखे नवाज़े छॾियो आहे। ऐं मुंहिंजे पीर जा फ़क़ीर नंढा वॾा अथई अमीर, मुंहिंजे पीर जा फ़क़ीर नंढा वॾा अथई अमीर, यारी ॿारीअ में विरहाइनि खंड मिसरियूं मिठा खीर, मुंहिंजे पीर जा फ़क़ीर नंढा वॾा अथई अमीर। जेके फ़क़ीर पोइते वेठा आहिनि, जेकर अॻिते अची वेंदा त अल्हम्दुलिल्लाह वरी महफ़िल जो अञा वधीक चालू थींदो, मज़ो वधीक अची वेंदो। त जेके पोइते वेठा हो महिरबानी करे थोरा अॻिते अची वञो। ऐं मुंहिंजे पीर जा फ़क़ीर नंढा वॾा अथई अमीर, मुंहिंजे साईं जा फ़क़ीर नंढा वॾा अथई अमीर, यारी ॿारीअ में विरहाइनि खंड मिसरियूं मिठा खीर, मुंहिंजे मुर्शिद जा फ़क़ीर नंढा वॾा अथई अमीर। ऐं घर पंहिंजो अथनि लुटायो, कमु कयो अथनि सजायो, घर पंहिंजो अथनि लुटायो, कमु कयो अथनि सजायो, गंज ॾींदनि दस्तगीर नंढा वॾा अथई अमीर। चओ भेज दस्तगीर, ज़ोर सां हथ मथे करे चओ भेज दस्तगीर। गौसे पाक जा दीवाना हिते दुनिया में त भेज दस्तगीर जा नारा हणंदा, पर इंशाअल्लाह ताला जेॾी महिल हुन कारी क़ब्र में पहुचंदासीं, असांजो अक़ीदो आहे त उते बि गौसे पाक ईंदो, पोइ जेॾी महिल क़ब्र में दिलबर दस्तगीर ईंदो, असां उते बि चवंदासीं भेज दस्तगीर, भेज दस्तगीर। है घर पंहिंजो अथनि लुटायो, कमु कयो अथनि सजायो, घर पंहिंजो अथनि लुटायो, कमु कयो अथनि सजायो, गंज ॾींदनि दस्तगीर नंढा वॾा अथई अमीर, गंज ॾींदनि दस्तगीर नंढा वॾा अथई अमीर। है अची नवाज़नि साईं वॾे वॾनि पिया सदाई, अची नवाज़नि साईं वॾे वॾनि पिया सदाई, थींदा कॾहिं न दिलगीर नंढा वॾा अथई अमीर, थींदा कॾहिं न दिलगीर नंढा वॾा अथई अमीर।
मां जेका आयत सगुरी तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे जंहिंमें करीम रब इरशाद फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह व कूनू मस्सादिकीन। ए ईमान वारनि खे यानी मल्हाइण वारनि खे मिलाद मल्हाइण वारनि खे महबूब जे ग़ुलामनि खे रब इरशाद फरमाए त या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह। ए ईमान वारा ख़ौफ़ रखो करीम रब जो ड्रिज मुखां अच त मां तोखे हुज़ूर गौस आज़म पीरनि जे पीर सुने दिलबर दस्तगीर जो ख़ौफ़ ॿुधायो जिन रातियूं सॼी रात इबादत में ॾींहं जो रोज़ो किताब लिखनि था त 40 साल जंहिं वुज़ूअ सां इशा जी निमाज़ पढ़ियो उन वुज़ूअ सां फजर जी निमाज़ पढ़ंदा हुआ। अल्लाहु अकबर। एतिरी तक़वा एतिरी इबादत इशा महिल जेको वुज़ू कनि वरी सॼी रात करीम रब जी इबादत में फजर जी निमाज़ इन वुज़ूअ सां इन में सियारे जूं रातियूं टिकियूं हूंदियूं। 40 साल का हिकु ॿ रात न तूं असां का हिकिड़ी राति जी करे ॾिसूं कोन थींदो। गौसे पाक हो 40 साल रातियुनि जा इशा ऐं फजर हिकिड़े वुज़ूअ सां पाण झंगल में इबादत कंदा हुआ। बुख लॻंदी त वण जा छोला पन खाई पेट भरींदा हुआ। एतिरी तक़वा परहेज़गारी हुजण जे बावजूदि ख़ौफ़ ख़ुदा एतिरो जो शेख सादी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था तमां काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ बि कयुमि त मां पहिरें चकर में ॾिठो त को शख़्स आहे जेको काबतुल्लाह शरीफ़ जी दीवारनि खे चंबड़ियो पियो आहे ज़ारो कतार रोई रहियो आहे ऐं करे रहियो आहे त हे मुंहिंजा करीम रब जेकॾहिं मुंहिंजा अमल तुंहिंजे बारगाह में मक़बूल न थिया हुजनि जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं मूंखे गुनहगारनि जी लिस्ट में थारी त मुंहिंजा मौला मूंखे नाबीन करे तारजा मां त नेक बाननि जे साम्हूं मां शर्मिंदा थिया। शेख सादी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त मां ॿियो चकर लॻायो तॾहिं बि इहा ई आवाज़ारी आहे मां टियों चकर लॻायो तॾहिं बि इहो ई रोअण जो आवाज़ आहे इहा ई सदा आहे त मुंहिंजा करीम रब जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं महशर जे मैदान में मूंखे गुनहगारनि जी लिस्ट में उतारी त मूंखे नाबीन करे तारजा मां त मां नेक बाननि जे साम्हूं शर्मिंदा थिया। शेख सादी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था मां 7 चकर पूरा करे उन शख्स जे वेझे विस वञी पुछुमि त तूं आख़िर आहीं केरु जो एतिरो ज़ारो कतार रोई पियो पंहिंजो तारुफ़ करा त उहो शख़्स चए थो त मां बगदाद वारो दिलबर सुहिणो दिलबर दस्तगीर सैयद अब्दुल कादिर जीलानी। ख़ौफ़ ॾिसो इबादत ॾिसो तक़वा ॾिसो परहेज़गारी वरी करीम रब जी दरबार में रोन ॾिसो ख़ौफ़ ॾिसो त केतिरो ऐं तूं असां ॾींहं राति 24 कलाक गुनाहनि में आहियूं पर परवाह ई न आहे। उहो कहिड़ो गुनाह जेको असां नथा कयूं कूड़ गिला ज़िना ज़ोरी ज़ुल्म गुनाह जेकड़ो समुंड आहे जंहिंमें असां गर्क लॻा पिया आहियूं तंहिंजे का तौबह ज़ारी न पर अल्लाह की तौबह एॾी पसंदि आहे जो किरबान रुगो थोरो हीअं कंदो आहे तॾहिं बराबरि राज़ी थी पवंदो। 70 साल जो काफ़िर ज़ालिम काफ़िर भी जेकॾहिं तौबह ताइब थी रब करीम जी दरबार में मोटे कलमो भरे अल्लाह ताला उनजे 70 साल जा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो आहे। अताइब शाइब हबीबुल्लाह हदीस पाक में ईंदो आहे मां फरमाए त मां ख़ुदा जो हबीब आहियां ख़ुसूसी नौजवानो मां फरमाए त मां ख़ुदा जो हबीब आहियां पर अताइब शाइब हबीबुल्लाह जेको नौजवान जवानीअ में तौबह ताइब थी करीम रब जी दरबार में मोट कंदो आहे उहो बि ख़ुदा जो महबूब थी वेंदो आहे। या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह ए ईमान वारा डरिजो अल्लाह खां ए औलिया अल्लाह ॾिसो त हुज़ूर पाक जी हुज़ूर गौसे आज़म जी केॾी तक़वा परहेज़गारी वरी ख़ौफ़ ख़ुदा ॾिसो त केतिरो अम्मा बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा महबूब जी न्याणी जन्नत जी मालिकानी पर जेॾीमहिल राति थींदी ही बचड़ा सुम्ही पवंदा सारी मख़लूक़ आराम कंदी
पर महबूब जी न्याणी मुसल्लो विछाए करीम रब जी नमाज शुरू कंदी अल्लाह ताला जी इबादत में बीहंदी रात गुज़री वेंदी पर अम्मा सां बीबी फातिमा ज़हरा जो हिकिड़ो सजदो बि पूरो कोन थींदो केॾी महिल ॾींहुं थींदो त रोई अर्ज़ कंदी त मुंहिंजा पालनहार रब तुंहिंजी केतिरी राति नंढी आहे जो फातिमा ज़हरा जो हिकिड़ो सजदो बि पूरो कोन थियो आहे ऐं मुंहिंजा करीम रब का अहिड़ी वॾी राति बना जो तुंहिंजी फातिमा महबूब जी न्याणी खुली दिलि खोले तुंहिंजी इबादत करे एतिरी इबादत हुजे बि एतिरो ख़ुदा जो ख़ौफ़ जो किताब लिखनि था त पूरी ज़िंदगी में ख़ौफ़ ख़ुदा जे करे कॾहिं खिलियूं कोन असहाबा किराम खे एतिरो ख़ौफ़ हूंदो जो कॾहिं पेर ड्रिघा करे न सुता ऐं तूं असां ॾींहं राति गुनाहनि में हुजण जे बावजूदि का परवाही न आहे को ख़ौफ़ न आहे यादि रखो जंहिं दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे उनजो ईमान मुकमिल न आहे खुदा जो ख़ौफ़ खुदा ईमान की तकमील जे लाइ शर्त आहे वकूनु मअस-सादिक़ीन रब चए थो ईमान वारा डॼी मूं अल्लाह खां ऐं मुंहिंजे सालिह सचनि ॿारनि सां गॾु गुज़ार ज़िंदगी गुज़ारण जे लाइ ॿ शयूं हिकु ख़ौफ़ खुदा ॿियो इश्क़ मुस्तफ़ा सुभान अल्लाह ये ॿई शयूं जेकर तुंहिंजे सीने जे अंदरि अची वञनि खुदा जो कसम तुंहिंजा ॿई जहान भला थींदा ऐं महबूब जी मोहब्बत इश्क़ मुस्तफ़ा हुज़ूर जी ग़ुलामी हुज़ूर जी मोहब्बत उहो ख़ज़ानो आहे जो औलिया आज़म खुदा जा वली पैगंबर दरवेश अबदाल सभु इहा ई दुआ घुरंदा हुआ त मुंहिंजा करीम रब असांजे सीननि में इश्क़ मुस्तफ़ा अता फ़रमा हुज़ूर जी सची पकी ग़ुलामी नसीब फ़रमा त हुज़ूर जो इश्क़ हुज़ूर जा दीवाना केॾो मज़बूत हूंदे उहो शैतान केॾियूं बि कोशिशूं करे पर जेकर इश्क़ आहे सीने में त उहो आशिक़ भुलिबो न आहे अॻे दौर जा जेके मुस्लमान हुआ 1400 साल पहिरीं चवणी ऐं अॼुकल्ह वॾो फ़र्क़ु आहे अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब शरह सुदूर में हिकु वाक़ियो लिखनि था त मुस्लमान ऐं ईसाइनि जी जंग लॻी उहा जंग त मुस्लमाननि खटी हुई पर ईसाई कुझु जवान गिरफ़्तार करे विया जिन में 3 सॻा भाइर हुआ उन 3 सॻनि भाइरनि खे ईसाई पंहिंजे बादशाही दरबार में वठी आया उन बादशाह नौजवान खे चयो त तव्हांखे पंहिंजी जवान ते क़यास नथो अचे केॾा हसीन जवान नौजवान आहियो छो अरबो हिन महबूब जे पोयां पिया हो छॾियो हिन ईमान खे जेकर न छॾींदो त मां तव्हांजूं सिसियूं धड़कणधार करे छॾींदुसि त हू जवान चवनि था ए ईसाई बादशाह असां पंहिंजूं जानियूं त ॾेई छॾींदासीं पर पंहिंजे महबूब जो ईमान कोन छॾींदासीं हे जेको महबूब जी मोहब्बत आहे महबूब जो दर असां न छॾींदासीं गुलामान मुस्तफ़ा जान देने से नहीं डरते ये सर कट जाए या रह जाए परवाह नहीं करते ईसाई बादशाह चए त ही मुसलमान कोन मञंदा हिन खे तेल टिस्काए उन में विझो देग घुराई तेल घुराई बाद देग रखाई तेल में तेल तस्के पियो त चई त हाणे हिकु हिकु करे हिन देग में विझो त माना हिक जो हालत ॾिसी ॿियो ईमान छॾे त जेॾीमहिल वॾे भाउ खे उन देग में विधूं तस्किर तेल में विधूं त नंढे पियो नंढो भाउ पियो चए त जल्दी कयो मूंखे बि हिन देग में विझो त मां बि पंहिंजे यार तां पंहिंजी जान क़ुर्बान कयो इहो इश्क़ मुस्तफ़ा जो इश्क़ दिया कानियो लाया जा दिया लग जान फिर नहीं बुझाया जा दिया इश्क़ दिया कानियों लाया जा दिया लग जान फिर नहीं बुझाया जा दिया अहिड़ो महबूब जी मोहब्बत अहिड़ो इश्क़ चए पियो जल्दी कयो पंहिंजे भाउ जी परवाह कोन कई टिस्कंदड़ तेल जी परवाह कोन कई पर जंहिंजे सीने में इश्क़ मोहब्बत अची वेंदी आहे न पोइ हू जान जी परवाह न आहिनि कंदा दौलत जी परवाह न आहिनि कंदा सभु कुझु पंहिंजे यार तां क़ुर्बान करे छॾींदा त ॿिए खे बि देग में विधूं चयो नंढो 18 साल जो नौजवान आहे वज़ीर खे रहम आयो बादशाह खे चए इहो नौजवान तूं मूंखे ॾे हिन जो मां तोखे ईमान खसे ॾींदुसि बादशाह चए थो त न हिन मुस्लमान खे पंहिंजे महबूब जी मोहब्बत जो एॾो नशो आहे
अहिड़ो त नबीअनि खे नशो ॾेई छॾियो आहे, प्यारे छॾियो आहे त हीअ कॾहिं बि भुलबा न आहिनि, हीअ ईमान न छॾींदो। वज़ीर चयो साईं महिरबानी कर मूंखे ॾे ही नौजवान, तोखे मां ईमान खां फेराए ॾींदुसि। पोइ वज़ीर नौजवान खे घर वठी आयो, कमरे में बंदि कयईंसि। उन वज़ीर जे नौजवान न्याणी उनखे चयईं त धीउ तोखे पंहिंजे हुस्न ते वॾो नाज़ आहे, ईसाई में तोखां वधीक का हसीन न आहे। अॼु तो इहो नौजवान पंहिंजे कब्ज़े में कर ऐं हिन जो ईमान खसे ॾे। छोकिरी चयो त बाबा इहो मुंहिंजे खाॿे हथ जो ख़्यालु आहे, मूंखे तो अंदरि मोकिल, मां हिन नौजवान खे हिन जो ईमान सलब करे वठंदुसि। उन छोकिरी खे उन कमरे छोकिरे वारे में मोकिलियो वियो। पर हीउ नौजवान जेको हुज़ूर जो ग़ुलाम सचो आशिक़ हो, दीवानो हो, सॼी राति क़ुरान पाक जी तिलावत में गुज़ारी। छोकिरी ॾे निहारी कोन। सुबुह जो निकिरी आई छोकिरी, पीउ पुछियो अम्मा छा कई? हे बाबा जी का मुसलमान जी इबादत जी राति ही नौजवान मुझे निहारे कोन। वरी ॿी राति छोकिरी वई त उहो नौजवान सॼी राति नफ़ल पे पढ़िया, सॼी राति इबादत में 40 रातियूं मुसलसल छोकिरी वेंदी रही। पर ही नौजवान छोकिरी ॾे निहारे कोन। कॾहिं रब जे इबादत में हुजे, पंहिंजे महबूब जे इश्क जी मस्तीअ में मस्त हुजे। त नेठि छोकिरी मजबूर थी नौजवान खां पुछियो त नौजवान ॾे हवाल, आख़िर तुंहिंजे अखियुनि वो छा कहिड़ो महबूब ॾिठो आहे जो तुंहिंजूं अखियूं ॿिए जी तरफ़ खजनि ई कोन थियूं? त नौजवान चए थो जंहिं अखियुनि हुस्न मुस्तफ़ा जो दीदार कयो आहे तो अखियूं ॿिए जी तरफ़ खजनि ई कोन। जंहिं अखियुनि महबूब मदीने वारो साईं ॾिठो, सुभान अल्लाह, छा त हुस्न आहे। आशिक़ तर्जुमानी करे थो, हसीननि जो हुस्न कयो कुल इकट्ठे, हुस्न सरकार जो मथे मथे मथे, सवे चंद्र गॾ कजन भली मैदान में चल, सवे चंद्र गॾ कजन भली मैदान में चल, प्रिय सांसे पुञंदा किथे किथे किथे, हसीननि जो हुस्न ॾिसी हुस्न यूसुफ मायल, कटियूं पंहिंजूं आङिरियूं, अक़ल सभु विञाए वेचियूं, सचियूं पंहिंजूं आङिरियूं। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो पैगंबर, अल्लाह ताला उनखे वॾो हुस्न ॾिनो। बीबी ज़ुलेखा उन ते आशिक़ थी पई, मायूं पाड़े वारियूं भेण ताना पई ॾिसे, ज़ुलेखा तूं नौकर ते ग़ुलाम ते आशिक़ थी पई आहीं। त बीबी ज़ुलेखा चए पई तव्हां मुंहिंजो यार ॾिठो ई कोन्हे, ॾिसो त सही को मूंखे चइजो। पोइ उन औरत खे घुराई, हुनजी दावत कई। पोइ जॾहिं हुन यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿाहिरि कढी त औरतूं सूफ़ पियूं कटीनि। यूसुफ अलैहिस्सलाम खे जो ॾिठो त हुनजो अक़ुलु ख़ता थी वियो, सूफ़ कटींदे कटींदे पंहिंजा हथ कटे। अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी, ये मिस्र जो औरतूं हुयूं जो यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठऊं त पंहिंजा हथ वढे वयूं, पर जेकॾहिं मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं ॾिसंदा त पंहिंजूं दिलियूं कटे छॾींदा। होॾा यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न औरतुनि ॾिसी पंहिंजा हथ कटिया, पर हेॾा हुज़ूर जा ग़ुलाम हुज़ूर जो नालो ॿुधी पंहिंजा सिर कटराए छॾींदा। ॾिसी हुस्न यूसुफ मायल, कटियूं पंहिंजूं आङिरियूं, अक़ल सभु विञाए वेचियूं, सचियूं पंहिंजूं आङिरियूं, पर ॾिठो जिन मुस्तफ़ा, जो सुभान अल्लाह, ॾिठो जिन मुस्तफ़ा, घुरियो घर ऐं बचा, ॾिठो जिन मुस्तफ़ा, घुरियो घर ऐं बचा, बचल ही जान सां बि ॾिनऊं कटे कटे कटे, हसीननि जो हुस्न ॾिसो तो खजीअ जो कीअं दाऊं करे पियो, आका जे इश्क में सदका भरे पियो। सुभान अल्लाह। महबूब जी मोहब्बत में इंसान त ग़ुलाम त मस्ताना हुआ, पर वण बि मोहब्बत में रहंदा हुआ, पत्थर बि रहंदा हुआ, बेजान शयूं महबूब जी मोहब्बत में सदका भरींदी हुयूं। ॾिसो थोरो खजीअ जो कीअं सदका भरे पियो, आका जे इश्क में दाहूं करे पियो। थोरो छा पियो चए,
पेरी मुखां थी न परे नथी मुंहिंजी सरे पेरी मुखां थी न परे नथी मुंहिंजी सरे हुजा सोहणा तोसां कठे कटे कटे हसीनन जो हुसून मुझादा हर घड़ी हर महल या मदीने की याद हुजे या मदीने वाले की याद हुजे किथे भी कहिड़ो भी कमकार आहे दुकान आहे बनी जो कम आहे सिंध में पाक आज हथकार में त दिल यार में तूं किथे भी वञे तुंहिंजो मुंहुं केॾे बि वञे पर पंहिंजे दिलि जो मुंहुं मदीने में करे छॾ हुज़ूर जी ग़ुलामी में अलाह साईं मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए।